मियाँ साहब का ख़बर शेख नालू ॾोहारियुनि जो पुलिस वर्दी में माल जे वाड़े ते हमिलो चौकीदारनि ते तशदुद ॿ मेहूं काहे विया आहिनि। गुज़िरियल राति 1 बजे खां 8 पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंदनि मियाँ अनीसुर रहमान महर जे वाड़े ते काह कई। ॾोहारी वाड़े ते चौकीदारनि पहलवान सदायो ऐं अमानुल्लाह कलर खे तशदुद जो निशानो बणाए रसनि सां ॿधी 2 मेहूं काहे फरार थी विया। हथियारबंद क्वार्टर में सुतल हारी कार्ड जे फील्ड असिस्टेंट मंज़ूर भुट्टो ते तशदुद कयो आहे। मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म पुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर वासा शेख नालू मियाँ साहब खां ॾोहारियुनि जो पुलिस वर्दी में माल जे वाड़े ते हमिलो चौकीदारनि ते तशदुद 2 मेहूं काहे विया आहिनि। गुज़िरियल राति 1 बजे 7 खां 8 पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंदनि मियाँ अनीसुर रहमान महर जे वाड़े ते काह कई आहे। ॾोहारी वाड़े ते चौकीदारनि पहलवान सदायो ऐं अमानुल्लाह कलर खे तशदुद जो निशानो बणाए रसनि सां ॿधी 2 मेहूं काहे विया आहिनि। हथियारबंद क्वार्टर में सुतल हारी कार्ड जे फील्ड असिस्टेंट मंज़ूर भुट्टो ते बि तशदुद कयो आहे। मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर शेख नाज़रीन मियाँ साहब खां ॾोहारियुनि जो पुलिस वर्दी में माल जे वाड़े ते हमिलो चौकीदारनि ते तशदुद 2 मेहूं काहे विया आहिनि।